بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها النبي إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد في مقام آخر ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون صدق الله العظيم قال الله تبارك وتعالى في شان حبيبه مخبرا وآمرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما بآواز بلند السلام پڑھو الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا شفيع المذنبين وعلى آلك وأصحابك يا رحمة للعالمين कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं व अहसन मिन कलम तरकत आईनी व अजमल मिन कलम तलिदिन निसाउ खुलिकत मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक कद खुलिकत कमा तशा जंहिंखे मिली कमले वारे आका जी दामन जंहिंखे मिली कमले वारे आका जी दामन उनखे ॿिन्ही जहाननि जो खज़ानो मिलियो आहे भला बाग़ जन्नत खे उहे छा कंदा जिनखे मदीने में ठिकानो मिलियो तमाम तारीफ़ ऐं तौसीफ़ उन रब्बुल आलमीन जे लाइ जेको ख़ालिक़ काइनात बि आहे ऐं जेको ख़ालिक़ शश जिहाद बि आहे अल्लाह जल्ल व आला जी हम्द ऐं सना खां बाद नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूल मुहतशम अल्लाह जे प्यारे उम्मत जे सहारे रब जे महबूब दानाए ग़ुयूब मालिक रिकाब फ़ख्र अरब अजम सियाह ला मकां सय्यद इंसो जां वाली कोनो मकां सरवर लाला रुखां नैयर ताबां सरनशीन महवशां माहे खूबां शहनशाह हसीना ततिम्माए दौरां सरखीले ज़हरा जमालाने जलवाए सुबह अज़ल नूरे ज़ाते लम यज़ल बायसे तक़वीम आदम फ़ख्र आदम व बनी आदम नय्यर बतहा राजदार माँ ओहा शाहिद माँ तगा साहिब अलम नशरह मासूम आमिना अहमद मुश्तबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार अक़दस में हदियतन तुफ़तन नज़रानतन अक़ीदतन दुरूद ऐं सलाम अर्ज़ करण खां बाद मुझा निहायत ही वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम सय्यदुल सादात मशाइख़ इज़ाम उलमाए इकराम सुना खान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू त सामीन इकराम जीअं त मूं तव्हां सभिनि जे आॾो क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मां कुछ आयतूं पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए सामीन इकराम अल्लाह तबारक तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ए ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा बेशक असां तोखे ख़ुशख़बरी ॾियण वारो ऐं डेॼाइण वारो करे मोकिलियोसीं तो सामीन इकराम अल्लाह तबारक तआला कुरान मजीद में इरशाद फरमायो या अय्युहन नबी ए नबी अल्लाह तबारक तआला जने भी के नबी सां खिताब फरमाइंदो आहे त उनखे उन जे नाले सां सॾींदो आहे जे अल्लाह ताला कुरान मजीद में हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के खिताब फरमायो या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या नूह बित बिसलामिन मिन्ना हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या यहया खुज़िल किताब बिक़ुव्व हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वनादैनाहु अय्या हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वनादैनाहु अय्या इब्राहीम कद सदक़्त रुया इन्ना कज़ालिका नज्ज़िल मुहसिनीन हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या मूसा इन्नी अनल्लाहु रब्बुल आलमीन
हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो या ईसा इन्नी मुतवफ़्फ़ीक अल गर्ज तमाम अंबिया इकराम अलैहिस्सलाम सां अल्लाह तबारक तआला जॾहिं बि ख़िताब फरमायो त उन्हनि खे उन जे नाले सां सॼो जॾहिं वारो आयो तुंहिंजे मुंहिंजे आका जो ग़मगीन जे ग़मख़ार मिस्कीन जे मददगार शाफ़ी शफ़ादार जो त अल्लाह तबारक तआला पंहिंजे प्यारे महबूब खे लक़बनि सां सॼो कॾहिं यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन करें या अय्युहल मुज़म्मिल कुमुल लैल इल्ला कलीला करें या अय्युहल मुदस्सिर कुम फांजिर जे लक़बन सां पुकारियो। तो सामीन इकराम के शायर चयो आहे इसमें अहमद की ताज़ीम करो मुनकिरो इसमें अहमद की ताज़ीम करो मुनकिरो उनकी अजमत को कुरान में देख लो बेलक़ब उनका नाम कहीं उनके माबूद ने भी नहीं लिया। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत व जमात वारा जॾहिं बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुकारींदा आहियूं त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या नूर अल्लाह चवंदा आहियूं। जो अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो ला तजअलू दुआ अर रसूल बैनकुम का दुआ बादिकुम बाद ए मुझे महबूब जा गुलामो ए मुझे महबूब जा उम्मतियो मुझे महबूब खे इएं न पुकारियो जीअं तव्हां हिक ॿिए खे नाला वठी करे पुकारींदा आहियो बल्कि मुंहिंजे महबूब खे लक़बनि सां पुकारियो या रसूल अल्लाह या नबी अल्लाह या नूर अल्लाह चवंदा कयो। त सामीन इकराम अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो या अय्युहन नबी ए नबी नबी जी माना आहे गैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारो। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा ए गैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा बेशक असां तोखे हाज़िर नाज़िर ऐं ख़ुशख़बरी ऐं डॼाइण वारो करे मोकिलियोसीं। त सामीन इकराम कुझु नादान माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िर नाज़िर हुजण जो इनकार कंदा आहिनि ऐं पंहिंजे इनकार जी दलील इहा ॾींदा आहिनि त हाज़िर नाज़िर हुजण या अल्लाह तबारक व तआला जी सिफ़त आहे। त सामीन इकराम समात फरमायो अल्लाह तबारक व तआला जी सिफ़ात मां उन जी सिफ़त समी ऐं बसीर भी आहे। जे अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक अल्लाह तबारक व तआला समी ऐं बसीर आहे। ऐं इहा ई सिफ़त अल्लाह तबारक व तआला इंसान खे भी अता कई आहे। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो फजअलनाहु समीअन बसीरा बस असां इंसान खे समी ऐं बसीर बणायोसीं। त सामीन इकराम हाणे उन्हनि माण्हुनि जे क़ाइदनि जे मुताबिक़ जेका सिफ़त अल्लाह तबारक व तआला जी आहे उहा बंदे जी नथी थी सघे यानी को शख्स कंहिं इंसान खे समी ऐं बसीर चवंदो उहो मुशरिक थी वेंदो। इन क़ाइदे जे मुताबिक़ त हिन पूरी दुनिया में कोई भी इंसान शिरक खां नथो बची सघे। समात फरमायो त अल्लाह तबारक व तआला भी समी ऐं बसीर आहे। अल्लाह ताला समी ऐं बसीर हुजण में कंहिंजो मोहताज न आहे। समी ऐं बसीर हुजण अल्लाह ताला जी सिफ़त ज़ाती आहे। इंसान भी समी ऐं बसीर आहे। समी ऐं बसीर हुजण में इंसान मोहताज आहे। समी ऐं बसीर हुजण इंसानी सिफ़त अतई आहे यानी अल्लाह तबारक तआला जी तरफ़ां अता कयल सिफ़त आहे। जीअं अल्लाह तबारक तआला भी समी ऐं बसीर आहे पंहिंजी कुदरत सां इंसान खे भी समी ऐं बसीर बणायो अथईं अहिड़ी तरह अल्लाह ताला हर जगह ते हाज़िर ऐं नाज़िर आहे पंहिंजे महबूब खे भी हाज़िर नाज़िर फरमाए। इहो ई अक़ीदो असां अहले सुन्नत व जमात वारनि जो आहे। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिनन खे उन्हनि जी जाननि खां वधीक वेझो आहे। तव्हांजी जान जे मथां एतिरो हक़ नाहे जेतिरो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तव्हांजी जान जे मथां हक़ आहे। कंहिं शाइर चयो आहे उस सूरत नूह में जान आखां के जाने जहान आखां सच आखां के रब दी में शान आखां जिस शान तो शाना सब बणिया। सामीन इकराम जान जिस्म में मौजूद हुजण जे बावजूद नजर नथी अचे हुजूर त जहान जी भी जान आहिनि। जान जो जिस्म में मौजूद हुजण इहा जान जी दलील आहे। हिन जहान जो कायम हुजण इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िर नाज़िर हुजण जी दलील आहे। अशा इमाम अहमद रज़ा खां फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो वो जो न थे तो कुछ न था वो जो न हो तो कुछ न हो जान है वो जहान की जान है तो वो जहान है। तो सामीन इकराम इन तमाम ॻाल्हियुनि मां इहा ॻाल्हि वाज़े थी वई रोज़े रोशनी तरफ़ अयां थी वई
त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर जगह ते हाज़िर ऐं नाज़िर आहिनि असांजी हिन महफ़िल खे ॿुधी बि रहिया आहिनि ऐं ॾिसी बि रहिया आहिनि सामीन इकराम जंगे मौता शाम में थी रही हुई ऐं नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीना मुनव्वरह में तशरीफ़ फरमा हुया ऐं उन जंग जा समूरा हालात सहाबा इकराम खे ॿुधाए रहिया हुया जेको शहीद थींदो पियो वञे जेको झंडो खणंदो पियो वञे समूरा हालात सहाबा खे ॿुधाए रहिया हुया अचानक नबी अकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि में ॻोढ़ा अची विया वरी थोड़ी देर खां बाद में हुजूर जे लबन मुबारकनि ते मुस्कुराहट अची वई सहाबा इकराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां जे लबन ते मुस्कुराहट अचण जी वजह छा आहे पान फरमायूं सब खां पहिरियां मां पंहिंजे दोस्तनि खे शहीद थींदे ॾिसी करे गमगीन थी रहियो हुयुसि हाणे उन्हनि खे जन्नत में तख़्तनि ऐं महलनि ते वेहंदे ॾिसी करे ख़ुशि थी रहियो आहियां त सामीन इकराम मालूम थियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आशिकनि जे हालातनि खां वाक़िफ़ आहिनि असांजी हिन महफ़िल खे ॾिसी बि रहिया आहिनि ऐं ॿुधी बि रहिया आहिनि सामीन इकराम अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून खबरदार अल्लाह वारनि के को खौफ नाहे न ई उहे गमगीन थींदा त सामीन इकर हज़रात हिन आयत मुक़द्दिसा में सलासत अशियाइन काबिलुन लिज़िक्र टे शयूं काबिल ज़िक्र आहिनि सब खां पहिरियां हिन आयत जे शुरू में ज़िक्र कयल हर्फ हिकु अला ऐं ॿियो इन गौर फरमायो त हिन आयत करीमा जी इब्तिदा इन ॿिनि हर्फनि सां करण में हिकमत छा आहे आखिर अल्लाह तबारक व तआला आयत खे इन ॿिनि हर्फनि में मुनहसिर छो कयो हालांकि आयत मुक़द्दिसा जो मौज़ू असली जेको आहे औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम खां शुरू थी रहियो आहे त सामीन इकराम इन हिकमत खे सम्झण खां पहिरियां हिकु ॻाल्हि ज़हन नशीन फरमायो त लफ़्ज़ अला ऐं ॿियो इन इहे अरबी ग्रामर में इन हैसियत जा मुतहमिल आहिनि जो अला बमाना खबरदार इन बमाना बेशक अला जिते भी ईंदो आहे उते कंहिं बेख़बर खे ख़बरदार करणु लाज़मी हूंदो आहे इन शुकूक व शुबहा जे इज़ाले लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे मज़कूरा माना खे सम्झण खां बाद में हिन ॻाल्हि जी तरफ़ अचो त इहे ॿई हर्फ़ हिन आयत मुक़द्दिसा में कहिड़े फ़ाइदे जे लाइ इस्तेमालु कया विया आहिनि ऐं हिन आयत जी इब्तिदा इन्हनि ॿिन्हिनि हर्फ़नि खां छो कई वई ऐं हिन ॿिनि हर्फ़नि खे आयत जी इब्तिदा बणाए करे इन मां अख़ज़ शुदा हिकमत कहिड़ी आहे त सामीन इकराम इन ॿिनि हर्फ़नि खे आयत जी इब्तिदा बणाए करे अल्लाह तबारक तआला फरमायो त ए गफ़लत जी निंड ए गफ़लत जे पर्दनि में पंहिंजे कननि खे ढके फरमाने आली शान खां बेखबर थी करे बेसूदी ऐं बेकार निंड में सुतल इंसानो पंहिंजे ज़हननि मां शुकूक शुबहात वहम गुमान कढी करे गफ़लत जा पर्दा हटाए करे ॿुधो त मुंहिंजे प्यारनि खे दुनिया में को खौफ़ नाहे बल्कि दुनिया जा खौफ़ दुनिया जो को भी खौफ़ उन्हनि खे नाहे दुनिया जे खौफ़ खां बेखौफ़ ऐं बेख़तर थी करे मारिफत इलाही जे समुंड में महव ऐं मुस्तग़रक़ आहिनि त सामीन इकराम ॿी ॻाल्हि क़ाबिल ज़िक्र ला खौफुन अलैहिम यानी अल्लाह जे प्यारनि खे को खौफ़ नाहे त सामीन इकराम इन खौफ़ मां मुराद उहो खौफ़ आहे जंहिंजो ताल्लुक़ दुनिया सां आहे सामीन इकराम दुनियावी एतबार सां हर कमतर बालातर जे खौफ़ में ज़रूर मुब्तला रहंदो आहे जीअं शागिर्द पंहिंजे उस्ताद जे खौफ़ में औलाद पंहिंजे वालिदैन जे ऐं नौकर पंहिंजे सरदार जे खौफ़ में मुब्तला ज़रूर रहंदो आहे अलगर्ज़ हर शख़्स कंहिं न कंहिं एतबार सां दुनिया में खौफ़ में ज़रूर मुब्तला रहंदो आहे पर सदके थियां औलिया अल्लाह जे शान ऐं मर्तबे मथां जो अल्लाह तबारक तआला उन जी बेखौफ़ी जो ज़िक्र फरमाए इरशाद फरमायो त ए दुनिया वारो ॿुधी छॾियो मुंहिंजे प्यारनि जो उहो शान ऐं मर्तबो आहे जो उन्हनि खे दुनिया में का बि शइ खौफ़ज़दा न करे सघंदी बल्कि उहो दुनिया खां बेखौफ़ थी करे ज़िंदगी बसर कंदा इहो इन जे करे जो उन्हनि पंहिंजी दिलनि
खे मुंहिंजे ख़ौफ़ ऐं ख़शियत सां आरास्ता करे छॾियो आहे मां अल्लाह वरी उन्हनि खे दुनिया वारनि जे ख़ौफ़ दुनिया वारनि जो दिलि मां ख़ौफ़ कढी करे उनखे बेखौफ़ बनाए छॾियो आहे टीं ॻाल्हि क़ाबिल ज़िक्र वला हुम यहज़नून ऐं उहे ग़मगीन न थींदा यहज़नून अल हुज़्न मां वरितल आहे जंहिंजी माना आहे ग़मज़दा थियणु त सामीन इकराम इन ग़म जो तालुक़ दुनिया सां न पर आख़िरत सां तालुक़ आहे मतिलब त जॾहिं रोज़े महशर जो मक़ाम थींदो हर उहो इंसान जंहिं पंहिंजी ज़िंदगी फ़ुज़ूल ऐं बेहूदा तरीक़नि सां गुज़ारी वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदू जे फ़रमान खे नज़र अंदाज़ करे अल्लाह ऐं उन जे रसूल खे नाराज़ करे हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद खे पामाल करे जॾहिं महशर जे मैदान में जमा थींदा उते अमल करण जो सिलसिलो मुनक़ते थी वेंदो त उहे सभु बे इंतिहा ग़म में मुब्तला हूंदा उन वक़्तु उहे अल्लाह तबारक तआला जा प्यारा जन पंहिंजो हिकु हिकु लम्हो हर घड़ी यादे इलाही में गुज़ारियो ऐं ख़िदमत ख़ल्क़ में मसरूफ़ अमल रहिया ऐं दीन इस्लाम जे बका जे लाइ बे इंतिहा कोशिशूं कंदा रहिया अल्लाह तबारक तआला उन्हनि जे लाइ बतौर इनाम इरशाद फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो सख़्ती जो आलम हूंदो उन वक़्तु मुंहिंजा प्यारा उन वक़्तु मुंहिंजनि प्यारनि खे मुंहिंजे दोस्तनि खे को ग़म न हूंदो ऐं उहे अल्लाह तबारक तआला जी अता सां जन्नत जी तरफ़ टोलनि जा टोला रवाना थींदा त सामीन इकराम त हिन आयत करीमा जो मजमूई तर्जुमो हीअं थींदो त ख़बरदार अल्लाह जे प्यारनि ऐं दोस्तनि खे को ख़ौफ़ नाहे न ई उहे ग़मगीन थींदा त अल्लाह तबारक तआला पंहिंजे प्यारनि खे केतिरी इनामनि सां नवाज़ियो जंहिंजो सबूत आयात क़ुरानी अहादीस नबविया आसान तरीक़े सां मिली रहियो आहे त अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि जी कामयाबी ज़िक्र क़ुरान मजीद में इरशाद फरमायो उलाइक हुमुल मुफ़लिहून इहे माण्हू कामयाब आहिनि ऐं ॿी जगह ते अल्लाह ताला इरशाद फरमायो फस्अलू अहल ज़िक्र इन कुंतुम ला तालमून अगर तव्हां परेशानी मुब्तला थी वञो ऐं कंहिं राय रास्त जो सही दुरुस्त तरीक़ो दरियाफ़्त करणु चाहियो त मुंहिंजे अहल ज़िक्र यानी मुंहिंजे प्यारनि ॾे वञो उहे तव्हांजी रहनुमाई कंदा दुआ आहे त अल्लाह तबारक तआला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैहि इल्लल बलागुल मुबीन सुभान अल्लाह बेहद ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो सैयद ज़ुल्फ़कार अली शाह जो साहिबज़ादो हिन स्टेज ते अची ऐं तव्हां असांजे दिलनि खे मुस्तफ़ीज़ ऐं मुनवर फरमायो हिन वक़्तु शायदि नात ख़वानीअ जो सिलसिलो ख़तम थी चुको आहे वरी बि मूंखां जेके अॻु में स्टेज सेक्रेटरी आहिनि उन्हनि खां दरियाफ़त कयां थो त बराए महिरबानी तव्हां शायदि नात ख़वाननि खे हलाए चुका आहियो हाणे तक़रीर जे लाइ ख़िताबत जे लाइ अल्हम्दुलिल्लाह माए नास मशहूर मरूफ ऐं असांजे पसंदीदा मोहब्बत भरिया अल्फाज़नि सां असांजा ख़तीब मुक़रर शोले बयान ऐं असांजे दिलनि खे करार ॾींदड़ तव्हांजे आॾो स्टेज ते रौनक अफ़रोज़ आहिनि ऐं उन्हनि मंझां हिकिड़ो जंहिंजो नालो आहे ई दिलबर साईं सुभान अल्लाह उमेद त तव्हां जूं दिलियूं हींअर ई मोहब्बत सां भरियूं हूंदियूं ऐं असांजो ख़तीब लाजवाब अल्लामा मौलाना हाफ़िज़ अली अकबर साहब दामत बरकातुहुल आलिया जन बे स्टेज ते रौनक अफ़रोज़ आहिनि सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां वटि मोहतरम मुकरम पीरे तरीक़त हज़रत साईं फ़कीर शुहाबुद्दीन लोढ़ाई मददुल आली जन तशरीफ़ फरमा थी चुका आहिनि उहे बि असांखे दीदार सां मुस्तफ़ीज़ करे रहिया आहिनि उलमाए किराम मौजूद आहिनि ऐं उन सां गॾु सैयदो सादात मौजूद आहिनि असां बेहद मशकूर ऐं ममनून आहियूं हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ज़िंदाबाद उन जा साहिबज़ादा उन जो औलाद अल्हम्दुलिल्लाह
पंहिंजे ॾाॾे बाबे जे पैरवीअ ते हलंदे ही जेके असांखे मौक़ा फ़राहम करे रहिया आहिनि असां बेहद उन जा थोराइता आहियूं सुभान अल्लाह दरियाह ते वेठड़ ॿिन्ही किनारनि ते कल्होड़नि जी क़ौम ज़िंदाबाद चननि जी क़ौम ज़िंदाबाद जूणे जा आरे जा मलाह माछी ऐं जेकी बि साईं जा मुरीद अची चुका आहिनि उन्हनि जूं ज़ातियूं मां घणियूं कोन थो ॼाणा पर अल्हम्दुलिल्लाह जो हिन रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जा सैयद बि केतिरा ई मुरीद आहिनि उन्हनि मंझां असांजा वॾा बि साईं जन जा मुरीद हुआ सुभान अल्लाह अॼु बि असां साईं जन जा ग़ुलाम आहियूं ऐं मोतक़द आहियूं सुभान अल्लाह ही हज़रत साईं जेकी रौनक अफ़रोज़ आहिनि असांजा सैयद उन्हनि मां हज़रत साईं इमामदीन शाह दामत बरकातुहुल आलिया असांजे हिन असांजे इज्तिमा जी छांव ऐं छपर आहिनि अल्लाह ताला खे खज़री हयाती तंदुरुस्ती वारी बख़्शे ऐं उन्हनि जूं दुआऊं असां सां तव्हां सां शामिल हाल आहिनि अल्लाह जा अहसान हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांजे आॾो अर्ज़ु थो कयां त ख़िताबत त हीअं हुजणु खपे मुक़ररीअ जो मतन हीअं हुजणु खपे जो असां महबूब जा उम्मती आहियूं त असां महबूब जे मोहबत जा आवाज़ बुलंद कयूं यहूदी जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती ईसाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती जंहिंजो क़ुरान करीम में ज़िक्र आहे कालतुल यहूद इन उज़ैर इब्नुल्लाह वकालतुन नसारा इन मसीह इब्नुल्लाह यहूदन जो ही अकीदो आहे त उज़ैर अलैहिस्सलाम पुत्र अल्लाह जो आहे ग़लत अकीदो ईसाइन जो अकीदो आहे त ईसा पुत्र अल्लाह जो आहे ग़लत अकीदो पर मुस्लमाननि जो अकीदो आहे त अल्लाह उहो आहे जंहिंखे न पुट आहे न पीउ आहे न कंहिं मां ॼाओ आहे न कंहिं मां कंहिंखे ॼणींदो उन जो को बि शरीक कोन्हे इन करे असां आमिना जे लाल यतीमन जे यार मोहब्बत सां मदीने जे सरकार जी मीलाद मल्हाए साबित कंदा आहियूं असां उहे उम्मती आहियूं जो असां मोहम्मद मुस्तफ़ा खे आमिना जो लाल सॾींदा आहियूं ऐं हज़रत अब्दुल्लाह जो पुटु सॾींदा आहियूं मगर उहो पुटु आहे जेको आदम खां ईसा ताईं अहिड़ो कंहिं पुटु मां ॼणियो ई न तंहिंजे करे मीलाद ॿुधाए रहियो आहे ऐं शिरक जी पाण पटे रहियो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॼावा आहिनि सुभान अल्लाह इन करे यहूदन ऐं नसारनि जे उन अक़ीदे जी भञ कड़ी आहे उहे मुशरिक आहिनि मुस्लमाननि जो अक़ीदो त इहो आहे त असांजो नबी ॼाओ आहे उन पुट बि ॼणिया धीअरूं बि ॼणियूं शादियूं बि कयूं जंगियूं बि कयूं ऐं सारे जहान में सभु कमु करे ॾेखारियऊं ऐं असांजे लाइ हुकुम इहो थियो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना तव्हांखे रसूलुल्लाह जे ज़िंदगी बहितरीन ज़िंदगीअ जो तरीक़ो आहे पोइ घुर्जे असांखे घुर्जे त असां पंहिंजे महबूब जो शान ॻायूं ज़ुबान तां बुवत दर्दहा जाएगी सनाए मोहम्मद बुवत दिल पज़ीर ओ ज़ुबान ॿिन ॾियारनि जे विच में जेस ताईं तोखे रहण जी जाइ आहे त तोखे घुर्जे त मोहम्मद मोहम्मद कंदी रह सुभान अल्लाह छो त दर्दिले मुस्लिम मकामे मुस्तफ़ा अस्त आबरूए मास नामे मुस्तफ़ा अस्त ओ मुसलमान तुंहिंजे दिलनि में महबूब जो घर आहे इहो ई त सबब आहे जो तो मुसलमान जी इज़त आहे बहरहाल तव्हां सां इन मोहब्बत जा मतवाला आहियूं ऐं मोहब्बत सां असां पंहिंजे हिन तकरीर खे हलाईंदा रहंदासीं ऐं हाणे जीअं साईं जन जो हुकुम हुजे साईं दिलबर साईं जो सुभान अल्लाह जो नाराए तकबीर नाराए रिसालत
नाराए तहकीक, नाराए हैदरी, नाराए पीर। सुभान अल्लाह। जनाब मोहतरम मुकरम वाजिब एहतराम काबिल कदर हजरत साईं दिलबर साईं जन तशरीफ फरमा थी चुका है ऐं उनके अचण साईं जन के स्टेज ते अचण जी दावत था ॾियूं। सुभान अल्लाह।